आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सैल अनवर सियाल चयो आहे त इरसा चेयरमैन खे सिंध असेंबली में घुरायो वियो आहे। इरसा चेयरमैन सिंध जे नुमाइंदे सां ग़लति रवैयो इख्तियार कयो। सिंध असेंबली जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे सैल अनवर सियाल जो त इरसा चेयरमैन पारां सिंध जे मेंबर ते काग़ज़ उछलाइण वारे अमल जी मज़म्मत करियूं था। हुन चयो त सिंध जे हिसे जो पाणी चोरी कयो पियो वञे। पाणी खोड़ ख़िलाफ़ कमू शहीद वटि धरणो हणियो वेंदो। सिंध खे हक़ ॾियारण लाइ हर हद ताईं वेंदासीं। ॿिए तरफ़ मेहरा टीवी सां ॻाल्हाईंदे सुहेल अनवर सियाल जो त इरसा जंहिं एक्ट तहत ठही आहे इन एक्ट जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे रही आहे। हुन चयो त इरसा जे चेयरमैन जे इन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था जंहिं इरसा जे सिंध जे नुमाइंदे खे किताब हणी कढियो आहे। सिंध सां ज़्यादती थी रही आहे। सिंध जे हक़नि जे लाइ सिंध हुकूमत जेका आहे सिंध जे अवाम जे हक़नि जे लाइ पाण पतोड़े रही आहे। अॼु असांजे इरसा जे मेंबर जेको आहे उते एहतजाज कयो त उन जी मिसबिहेव कई वई ऐं कंटिन्यूसली इहा ज़्यादती थिए थी। न सिर्फ़ु उन सां मिसबिहेविंग एटीट्यूड कयो पर टीपी लिंक बि खोलियो वियो। असां कंटिन्यूसली इहा कंप्लेन करे रहिया आहियूं त खुदारा मुल्की वहदत जो ख़्यालु कयो। ईअं न त सिंध जो अवाम जेकॾहिं उथी खड़ो थियो त इहा जेका अंदरि में बाहि आहे, छो जो इकानमी तक़रीबन तबाह थी चुकी आहे। सिंध जे 80% जेको माण्हुनि जी पॉपुलेशन जो जेको ज़राई मुआशा उहो एग्रीकल्चर आहे। अगरि ज़रात बि न रही त पोइ सिंध जो माण्हू काॾे वेंदो? मजबूरन इहो रोड ते ईंदो। पोइ सिंध हुकूमत जेका आहे सिंध जो अवाम सां जेको सिंध जो अवाम फ़ैसिलो कंदो सिंध हुकूमत उन सां गॾु। असां त पहिरियों इहो मुतालबो कयो आहे त इरसा जे चेयरमैन खे हटायो वञे, छो जो इरसा में इक्वल बेसिस मेंबर रखिया विया ताकी हर सूबे जो राइट हुजे, हर सूबे खे इक्वल बेसिस ते वोट जो हक़ ॾिनो वियो। पर इरसा जो चेयरमैन जेको पंजाब जो मेंबर बि आहे उहो पंहिंजे मेंबर चेयरमैनशिप जो बिल्डोज़ करे पंहिंजो फ़ैसिलो बिल्डोज़ करे नंढनि सूबनि ते मढ़े थो। इहो जेको फ़ैसिलो आहे इहो सरासर नाइंसाफ़ी ते मुबनी आहे ऐं गैर आइनी आहे, गैर क़ानूनी आहे, छो जो वाटर अकार्ड में इहा शइ आहे ई कोन। तंहिंजे करे अॼु सूबाई असेंबली में असां डिमांड कई आहे त इनखे हटायो वञे ऐं स्पीकर खे असांजे मेंबर हिकिड़े इहा बि डिमांड कई आहे त स्पीकर खे चयो अथऊं त हिते कमेटी ठाहे इनखे घुरायो वञे ऐं ताकी ॻाल्हायो। कल्ह नेशनल असेंबली में बि इहो मसइलो थियो आहे। अटॉर्नी जनरल जी CCI में रिपोर्ट पई आहे। इन्हनि खे अगरि इन जे बावजूदि इन्हनि ते एक्शन न खयो वियो त पोइ मजबूरन इहे सभु एक्शन जेके आहिनि असांखे जेको सिंध जो अवाम फ़ैसिलो कंदो पोइ मजबूरन असांखे उन ते बीहणो पवंदो। ऐं मूंखे इहो ख़ौफ़ आहे, मां बार बार चवां थो त इहो मुल्की अनारकी मुल्क में इंतिशार फैलाईंदो ऐं मुल्की सालिमियत जे लाइ इहो ख़तरनाक साबित थींदो।